में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि में कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि। नाइजेल हैरिस जो चवणु हो त माहौलियाती तबाहियुनि खां बचण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे आलूदगी घटाइणी पवंदी। नाइजेल हैरिस जो चवणु हो त सिंध जा माण्हू तबाहियुनि खां बचण लाइ ॼाण सां गॾु तयारियूं कनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। मीरपुर ख़ास में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि में कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि। नाइजेल हैरिस जो चवणु हो त माहौलियाती तबाहियुनि खां बचण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे आलूदगी घटाइणी पवंदी। नाइजेल हैरिस जो चवणु हो त सिंध जा माण्हू तबाहियुनि खां बचण लाइ ॼाण सां गॾु तयारियूं कनि। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि में कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि। नाइजेल हैरिस जो चवणु हो त माहौलियाती तबाहियुनि खां बचण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे आलूदगी घटाइणी पवंदी। नाइजेल हैरिस जो चवणु हो त सिंध जा माण्हू तबाहियुनि खां बचण लाइ ॼाण सां गॾु तयारियूं कनि। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कंदा हलूं त मीरपुर ख़ास में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि ऐं कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि। मीरपुर ख़ास में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि ऐं कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया त नाइजेल हैरिस जो चवणु हो त माहौलियाती तबाहियुनि खां बचण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे आलूदगी घटाइणी पवंदी। नाइजेल हैरिस जो चवणु हो त सिंध जे माण्हुनि खे तबाहियुनि खां बचण लाइ ॼाण सां गॾोगॾु तयारियूं बि करणियूं पवंदियूं। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास में बरसात मुतासरनि जी सहायता लाइ मिलंदड़ फंडनि ऐं कम जो जाइज़ो वठण लाइ आलमी इदारनि जा अॻवान पहुता आहिनि।